अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम मुहाफ़िज़ अकद मां आहियां अवांजी मेज़बान फ़राह अख़्तियार। जी नाज़रीन, जे तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु हूंदा आहिनि जेके चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु आहिनि, जेके सिंध हुकूमत जी कंहिं बि खाते या कंहिं बि खाते जी ख़राब कारकर्दगी हुजे या कंहिं ऑफिसर जी बदउनवानी बाबति अवां जी शिकायतुनि ते बर वक़्तु क़दम खणी अवां जा मसला हल कंदा आहिनि। त नाज़रीन, मां अवांखे इहो चवंदसि त जेकॾहिं अवांखे कंहिं खाते या कंहिं ऑफिसर का शिकायत आहे त अवां असांजे स्क्रीन ते ईंदड़ नंबर ते लाइव कॉल करे पंहिंजी शिकायत बयानु करे सघो था। अवांजा जेके मसला आहिनि उहे असांजे हिन प्रोग्राम में शामिलु करे सघो था ऐं उन्हनि मसइलनि जो अज़ालो वठण जे लाइ शुजरा साहब अवांजे अॻियां हाज़िर आहिनि, अवांजी ख़िदमत में हाज़िर आहिनि। त नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआत में असां पंहिंजे महिमान खे भलीकार चवंदासीं। प्रोग्राम में अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। असां अवांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं, पर वधीक ॻाल्हियूं करण खां अॻु में असां सां हिकिड़ा कॉलर लाइन ते मौजूदु आहिनि। कराची खां उन्हनि असांखे कॉल कई आहे। शहबाज़ आहिनि असां सां लाइन ते मौजूदु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम, कहिड़ा हाल? ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। अवांजो आवाज़ तमामु घटि पियो अचे था। वालेकुम सलाम मैडम, ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। शहबाज़ जी, अवां पंहिंजो नंबर नोट कराईंदा? 0302 0302 30 जी 30 30 83 83 202 202। अवां जी कहिड़ी शिकायत आहे? मैडम, मूंखे फिर ॻाल्हि कंदो त मुंहिंजो डिज़ीज़ कोटा जो प्रॉब्लम आहे जॉब जे हवाले डिपार्टमेंट कमिश्नर हुयो, उन्हनि जी जॻह ते मूं अप्लाई कयो सर्विस बाबति त लास्ट 3 ईयर खां मतिलबु डिज़ीज़ कोटा ते मूंखे जॉब न मिलियो ऐं मतिलबु इशू ॿुधाईंदा हींअर बेड जो इशू आहे हेॾा होॾा, हिन में ॾाढी प्रॉब्लम थी थिए, मतिलबु फाइनेंशियल ॾाढा प्रॉब्लम, पर हाणे मसलो हलंदो आहे लास्ट 3 सालनि खां। तूं जेकॾहिं तकलीफ़ न करे कराची में आहे त मुंहिंजी ऑफिस आहे पंहिंजे होम डिपार्टमेंट में फर्स्ट फ्लोर ते, जेका सिंध सेक्रेटरीट आहे उते हलाए अचो। 12-1 बजे खां पोइ तव्हां हलाईंदो त पोइ मां तव्हांखे मोकिलींदुसि चीफ सेक्रेटरी ॾे। छो त चीफ मिनिस्टर साहब इहो फ़ैसिलो कयो आहे। ॿुधो था, चीफ मिनिस्टर साहब इहो फ़ैसिलो कयो आहे त डिसीज़ कोटा जो जेको बि मसइलो आहे उहो चीफ सेक्रेटरी हैंडल कंदो। सो तव्हां ईंदो त पोइ मां चीफ सेक्रेटरी तव्हांखे मोकिलींदुसि, अलाह कंदो तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। थैंक यू। महिरबानी शहबाज़, अवां जी कॉल कई ऐं ज़रूरु अवां जो मसइलो शुजरा साहब ॿुधी वरितो आहे ऐं इंशाअल्लाह अवां जो जेको मसइलो आहे उनखे शुजरा साहब ज़रूरु हल कराईंदा। असांजो प्रोग्राम अवां जे लाइ ई आहे। अवांखे ख़बर आहे त अवां जा मसइला ऐं थी सघे थो वाक़ई इलाही असांजा कॉलर्स हूंदा आहिनि जेके हिन प्रोग्राम में शामिलु न थी सघंदा आहिनि, उहे असांखे सोशल मीडिया ते असांखे रिप्लाई कंदा आहिनि त असांजी जेके शिकायतूं आहिनि हिन प्रोग्राम में थी सघनि। त ईअं ई अवां जे लाइ प्रोग्राम आहे, अवां जी शिकायत ॿुधी पई आहे, त इन हवाले सां वधीक सर आहिनि अवां जी हेल्प करण जे लाइ, है न सर? बिल्कुलु असां मदद करण लाइ तयारु आहियूं। सर, पर मां तव्हांखां हाणे इहो पुछंदसि त जेको तव्हां चयो त पोएं दफ़े जेके मसइला हुया काफ़ी एतिरा रमज़ान जे करे तव्हां उन्हनि खे हल न करे सघियो, त जेकी हाणे कॉलर्स असांखे 2-3 हफ़्तनि खां जेके अवां वटि जमा थी विया हूंदा, त हाणे अवां कंहिंसां राब्तो कयो आहे, कंहिंजी प्रॉब्लम सॉल्व कई आहे? इलाही जन लास्ट वीक में कॉल कयो, हुननि खां सभिनी सां ॻाल्हायो अथसि। हुन में जेको बि मसइलो हो हुननि जो, त उन्हनि जे लाइ उनखे चयो अथसि। पहिरियों जीअं अली मोहम्मद साहिबु हिकिड़ो फ़ोन कई, उन चयो त मूंखे जॉब जो मसइलो आहे, त हुनखे चयुमि त जॉब जेका आहे उहा मिलंदी कोटा जे तहत MP MLA खे। हिते मां कई दफ़ा रिक्वेस्ट करे चुको आहियां तव्हांजे मार्फत त भई जॉब असां नथा ॾेई सघूं, छो जो जॉब जेको आहे उहो एडवर्टाइज़ थींदी आहे, हुन में भरींदा, हुन खां पोइ भरींदा, वेही करे हुन में इंटरव्यू ॾींदा, पोइ वरी पंहिंजे MP MLA सां ॻाल्हाईंदा त उहो जॉब तव्हांखे ॾेई सघंदा। मूंखे फ़र्क़ु इलाही माण्हू वीचारा ग़रीब जेके आहिनि न, रोज़ु फ़ोन बि कंदा आहिनि, मैसेज अहिड़ा कंदा आहिनि त अलाह जो वास्तो अथव, क़ुर जो वास्तो अथव, पर हाणे मुंहिंजे वस कोन्हे न जो मां हिन ग़रीबनि खे जॉब ॾेई सघां। इहो जॉब चीफ मिनिस्टर साहब बि ॾेई सघे थो या वरी उतां जो MP MLA ॾेई सघे थो। हाणे जेके जितां जा बि आहिनि, काफ़ी ख़ैरपुर जा माण्हू, लाड़काने जा माण्हू जेके फ़ोन कंदा आहिनि, उन जॉब जो जेको मसइलो आहे उहो मां हल करे कोन थो सघां। असांखे हिकिड़ी ॿी कॉल आहे, सांखड़ खां कॉल आहे, अनवर असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अनवर वसाण पियो ॻाल्हायां, ज़िलो सांगड़ खां। अनवर वसाण पिया ॻाल्हायो सांखड़ खां, ठीकु आहे। नंबर नोट कराइजो अवां। 0331 जी 37 जी 36 जी 371। ठीकु आहे अनवर साहब, अवां जी कहिड़ी प्रॉब्लम आहे, कहिड़ी शिकायत आहे, कहिड़ो मसइलो आहे अवां सां ॿुधायो?
असां वटि तलाउ कोन्हे, पाणी पीअण लाइ न आहे, सख़्तु परेशान आहियूं। साईं खे असां गुज़ारिश अॻु ईद खां अॻु फोन कयो, साईं चयो तव्हां सां मां ॻाल्हाईंदो कोन ॻाल्हाई, वरी अॼु फोन कयो अथमि। अच्छा ठीकु आहे, सर मां जी ॻाल्हि ॿुधनि था, ॻाल्हायूं असां सर सां। ठीकु आहे दादा। अनवर पहिरियों मां तव्हांखे कॉल कयमि पर तव्हांजी फ़ोन ई माशाल्लाह सां कोन थी लॻे, छा कजे। हाणे फ़ोन महिरबानी करे खोले रखिजो, मां सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदुसि ऐं कोशिशि कंदासीं तव्हांजो मसइलो हल थिए। ऐं तव्हां महिरबानी करे फ़ोन खणंदा कयो, जेको नंबर ॾियो था त हुन में फ़ोन खणंदा कयो। लास्ट टाइम कोटड़ी खां जंहिं फ़ोन कई शेर ख़ान, हुनखे घटि में घटि मां 20 दफ़ा फ़ोन कयो, हुनजी फ़ोन रिंग वञे। सर छा वजह थी सघे अगरि तव्हां हुननि खे एतिरी दफ़ा कॉल बि कयो था, वो एॾी लापरवाही मतिलबु कंदा आहिनि कॉल अटेंड करण में? असां सिंधियुनि जी इहो आहे न, त असां सम्झाऊं त पंहिंजो हिकिड़ो फ़ोन करे असां पंहिंजी जवाबदारी ख़तमु करे छॾींदा। ईअं त कोन थींदो आहे त फ़ोन ते हिकिड़े फ़ोन ते मसइलो हल थिए, वरी असां पंहिंजो टाइम सिराए करे हिन ग़रीबनि खे कॉल कयूं था ऐं चऊं था त भई तव्हां ॿुधायो छा मसइलो आहे, त उहा फ़ोन बि अटेंड नथा कनि। हाणे इन में न अटेंड कनि त पोइ असांजो जेको हेॾो प्रोग्राम कयूं था, हेॾी तकलीफ़ कयूं था, हुतां वरी फ़ोन करे कॉल कयूं था। हाणे जेके बि कॉलर सभिनी जो मां अटेंड बि कयूं कॉल ऐं सभिनी सां ॻाल्हायूं बि सयूं, पर हिकिड़ो माण्हू न ॻाल्हाए पोइ त उन जी कमबख़्ती आहे न। सर इन ॻाल्हि ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, इहो सुठो पॉइंट आहे। बल्कि इन ॻाल्हि ते जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि, जेके इन प्रोग्राम में शामिलु थियनि था, जेके असांखे नाज़रीन ॾिसनि था, उन्हनि खे मैसेज बि ॾींदासीं। पर असुल असांखे हिकिड़ो कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहे, अब्दुल रहमान कुबोस सईद ख़ान खां। उन्हनि असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम मैडम, असां मुंहिंजो मसइलो आहे। जी अव्हांजो मसइलो ॿुधण जे लाइ असां हिते वेठा आहियूं ऐं सर बि अव्हांजो मसइलो ॿुधण जे लाइ हिते वेठा आहिनि। पहिरियां अव्हां पंहिंजो नंबर नोट करायो। जी 0331 0331 341 341 2528 2528। ठीकु आहे, नंबर नोट थी वियो। हाणे ॿुधायो अव्हांजी कहिड़ी परेशानी आहे? जी मैडम, असां वटि पाणी जो ॾाढो खोट आहे। हींअर दरिया में त ॿोॾियूं आहिनि, लेकिन असां वटि पाणी न आहे। असां जेके सारियुनि जा जेके ॿिज आहिनि उहे सड़नि था पिया, जेके आहिनि शाखनि जा वारा बंदी आहिनि ऐं वारे जे हूंदे बि पाणी नथो चढ़े। असां वटि ट्यूबवेल सिस्टम आहे, ट्यूबवेलनि ते पाणी था हलायूं, फसलनि खे पाणी था पीआरियूं। ठीकु आहे अब्दुल अलाए तूं कुबे सईद ख़ान में किथे वेठा? कल्ह लास्ट टाइम जेके हिकिड़े माण्हू शिकायत कई त मां हुन SD खे चयोमि, SD हुते मौजूदु हुयो ऐं वञी करे हुनजो पाणी ॾेरायो। हाणे तुंहिंजो वाह अलाए कहिड़ी शाख में पाणी कोन्हे पुटु? जी जी ढोरी शाख सर, ढोरी शाख सर। ढोरी शाख? जी जी सर, जी जी। ये सही आखिरी तो सफ़ा माना जेको आहे न कुबो सईद ख़ान जेको फैसला किनल आहे न, उनजो आखिरी शाख आहे ढोरी शाख पुछड़ी आहे। उनजी पुछड़ी में पाणी नथो अचे? जी जी सर, हींअर सर पाणी सर जाम असां वटि छा मसइलो आहे, दफ़ा पाणी न आहे सर। ठीकु आहे, सुभाणे महिरबानी करे पंहिंजो फ़ोन खोले रखजांइ, थी सघे थो टाइम मिले त सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, न त ॿिए ॾींहुं ॻाल्हाईंदुसि। सर अॼु बि असां वटि शाख खे वारो हुयो, लेकिन असां वटि पाणी एतिरो हुयो जो कलाक ॿ शाख थोरो चढ़ियो पर वरी लही वियो पाणी सफ़ा। हाणे असां वटि ट्यूबवेलनि ते असां पाणी था हलायूं। असां सर काॾे वञूं, तव्हां ॿुधायो सर। अलाह कंदो सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ मां AC खे चवंदुसि या इंजीनियर खे चवंदुसि तव्हांखे पाणी मिलंदो। अलाह कंदो। जी जी सर, महिरबानी सर। न का ॻाल्हि कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। वॾी महिरबानी। अब्दुल रहमान अव्हां असांखे कॉल कई, अव्हांजो मसइलो असां ॿुधो आहे। त सर असां हिन ॻाल्हि ते ॻाल्हायूं पिया त तव्हां चयो त तव्हां हुनजा मसइला हल करण जे लाइ उन्हनि ॾे कॉल कंदा, पर उहे तव्हांजी कॉल अटेंड न कंदा आहिनि। न इहा उल्टी ॻाल्हि आहे न, उल्टी ॻाल्हि थी वई। त थींदो त ईअं त मिनिस्टरनि खे माण्हू कॉल कंदा आहिनि, उहे मिनिस्टर हुनखे जवाबु न ॾींदा आहिनि। जी भई हिकिड़ो मिनिस्टर हुननि खे कॉल करे थो त फ़ोन ई नथा खणनि, इहा अजीब ॻाल्हि आहे न। मां कॾहिं कॾहिं उहो बि थींदो आहे, गुस्सो बि ॾाढी ईंदो आहे, पोइ चवंदो आहे सिंधी माण्हू। सर तव्हां उन ई नंबर ते ॾींहं में घणा दफ़ा कॉल कंदा आहियो? घटि में घटि त 5 दफ़ा जेको बंदि मतिलबु अलॻि टाइम में? अलॻि टाइम में, ईअं न त ऑफिस मां 11 साढे 11 बजे पहुंदो आहे ऐं हुनखां पोइ कोशिशि कंदो आहे हर अधु कलाक में, हर 15 मिंट में, हर 20 मिंटनि में पहिरियों हुनखे कॉल कंदो आहे। जेको नंबर न खणंदो आहे वरी पोइ ॿिए कॉलर खे कॉल कंदो आहे। इन करे उहो जेको कॉलर साहिबु आहे, जीअं ॿुधायमि कोटड़ी खां शेर ख़ान आहे, राकेश शेर ख़ान आहे, शींहं आहे, शींहं भला घटि थोरा ई हूंदा आहिनि। ठीकु आहे सर, असां हिकिड़ो कॉलर असां लाइन ते मौजूदु आहिनि, ग़ुलाम नबी कराची खां असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैडम, आउं गुलाम नबी गबूर ॻाल्हाईंदो गुलशन इकबाल कराची में। जी आप अपना नंबर नोट करवा लीजिए पहले। 0333 0333 21 21 23 23 948 948। 948, ठीक है, आपका नंबर हमने नोट कर लिया। चाल असांजो गुज़ारिश है, महिरबानी असांजो गुज़ारिश ये है तो असां काल खां लॻा पिया आहियूं, आवाज़ जो नंबर न परेशान आहियूं। अॼु कुदरती नंबर मिली वियो। हाँ महिरबानी महिरबानी।
असांजे ॻोठ में सफ़ाई ऐं स्ट्रीट लाइट जो इंतज़ाम सुठो न आहे इनखे बराए महिरबानी कयो वञे त जीअं ठीकु थिए स्ट्रीट लाइट वग़ैरह ठीकु आहे गुलाम नबी चवंदासीं त सुभाणे इनखे तव्हांजे टीम खे चवंदासीं या तव्हांजे एडमिनिस्ट्रेटर खे चवंदासीं त सफ़ाई कराईंदो तव्हां आहे टीम वारनि जो मोकारो अछो मुंहुं तव्हांजो ग़रीबनि ॾे अचनि ई कोन था पिया बहरहाल अलाह कंदो मां तुंहिंजी यूनिवर्सिटी खे विज़िट कंदुसि ऐं तुंहिंजो जेकॾहिं वाइस चांसलर आयो त मां हलियो ईंदुसि उन खां वाइस चांसलर अची विया ठीकु आहे गुलाम नबी इनशा ताला मां तुंहिंजो इहो मसइलो हल कंदुसि ठीकु आहे न वॾी महिरबानी गुलाम नबी अवां असांखे कॉल कई ऐं सर सां अवांजी बल्कि कचहरी बि थी वई इन बहाने त तव्हांजी मुलाक़ात जे सिलसिलनि जो जेको रस्तो आहे उहो बि थी वियो पुराणा हिते कराची जा मालिक हूंदा सॼा गबोल जोखिया पर ज़मीना विकिणी ख़तमु थी विया अलॻि मसइलो आहे उहो पर हीउ ॾाढो सुठो माण्हू आहे शरीफ़ माण्हू आहे मां हिननि जी काफ़ी मदद कई आहे कराची यूनिवर्सिटी में नौकरियूं ॾियराई अथमि इलाही छोकिरनि गबोलनि खे ऐं ॿियनि खे बि ॾियराई अथमि ग़रीबनि खे पोइ जॾहिं मां सिंडिकेट जो मेंबर हूंदो हुउसि कराची जो मां काफ़ी नौकरियूं हिननि खे ग़रीबनि खे ॾिनमि त हीअ उन वक़्त खां वठी वाक़ुफ़ आहिनि पर हीअ पाण बज़ाते ख़ुदि शरीफ़ माण्हू आहे ठीकु आहे सर कॉल हिकिड़ा असांखा कॉलर आहिनि ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो असांखे लाड़काणे मां कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जी वालेकुम अस्सलाम अदा नंबर नोट कराईंदा हुआ भेण नंबर लिखो 0345 3852 3852 जी 354 ठीकु आहे जी ग़ुलाम मुस्तफ़ा अवां जी कहिड़ी प्रॉब्लम आहे कहिड़ी ॻाल्हि शेयर कंदव कहिड़ी परेशानी आहे जेकी असांजी प्रॉब्लम ॾाढी 5-6 महीननि खां आहे साईं जन खे डॉक्यूमेंट्स में बि असां मोकिले चुका कुझु कागज़ात ऐं नक्शा हिते लाड़काणे रेगुलेटर वटि दाखला ऐं आबड़ोवाद हिकिड़ी पुल थी ठहे पई तरक़ियाती कमनि जे मुद में आम्हूं साम्हूं जेको आहे रोड हुयो उहो रोड जेको उनजो नक्शे खे हाणे तब्दील करे कुझु पैसा वठी रिश्वत ऐं हिनखे चेंज कयो आहे असां चऊं था साॻी संगत में थिए जंहिं रस्ते मुताबिक़ आहे कमु उन मुताबिक़ घबराए न यार एॾो परेशान छो थो थिए सुभाणे वरी तोसां ॻाल्हाईंदुसि तूं बाक़ाइदे मोकिलिया हुया मूं वटि उहे मौजूदु आहिनि सुभाणे ॻाल्हाए करे उनखे चवंदासीं तव्हांजे इंजीनियर खे त उहा पुराणी जितां ठहियलु हुई उतां ई रखनि ताकी ॻोठ वारनि खे तव्हांखे सहूलियत मुयसरु थिए सर हिननि तव्हांखे मतिलबु जेकी हुननि जो वर्क आहे हुनजी जेकी शिकायत आहे हुननि जेकी प्रॉब्लम आहे उहो अव्हां वटि अॻु में ई पहुची चुकी आहे त उन्हनि खे हल करण जे लाइ मूंखे हिननि व्हाट्सएप ते पंहिंजा फ़ोटो मोकिलिया हुया कागज़ मोकिलिया हुया पर उन में इहो थींदो आहे त सवाइ ॻाल्हाइण खां इहो मसइलो हल ईअं कोन्ह थी सघंदो ॻाल्हाईंदो त मां कंहिं इंजीनियर सां ॻाल्हाईंदुसि न हिन फ़ोटो मोकिले छॾिया हाणे फ़ोटो मोकिले छॾिया मूं वटि पूरी सिंध अचे थी पई मूंखे टाइम कोन हूंदो आहे वक़्त ते जो मां कंहिंसां ॻाल्हाए सघां पोइ बि उन जे बावजूदि बि मां फ़ोन कंदो आहियां माण्हुनि खे ऐं उनजा मसइला ॿुधो आहियां हीअ जेकॾहिं हलिया ईंदा मूं वटि कराची में त हिन जो मसइलो घणो हल थींदो पर न बि त आया त पोइ फ़ोन खणनि त पोइ मां इनशा ताला हिन जो मसइलो हल कंदुसि ठीकु आहे सर असां सां हिकिड़ा ॿिया कॉलर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि अब्दुल शकूर कराची खां असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हां सभु ख़ैर ठीकु ठाक जी अल्लाह जो शुक्र आहे हाई साहब अस्सलाम वालेकुम हा सलाम अदा हाई साहब तव्हां सां हिकु अर्ज़ु असां मां अब्दुल शकूर भुटो कयां थो सर 2011 में मां सां फ्रॉड थियो आहे सर हिकु लैंड माफिया हिकिड़ो ग्रुप आहे वॾो सर मां रिटायर्ड पीटीसीएल मुलाज़िम आहे सर नंबर ॿुधाए पुटु मुंहिंजो नंबर आहे 0332 हा 3254401 जेकी जमा पूंजी हुई मुंहिंजे सर जेके आहे न माना जालसाज़ी करे हिकिड़ा कूड़ा दस्तावेज़ ॾेई करे ज़मीननि जा कागज़ ॾेई करे असांखे तंहिं मां भरियो अथनि हुननि जा नाला बि तव्हां नोट कयो त बेशक तव्हां नोट करे सघो था सर शकूर त सुभाणे ॻाल्हाईंदो किथे वेठो आहे कराची में मां गुलशन हदीद सर गुलशन हदीद में अंदरि कराची फेज़ 2 हा सर हिते सर फेज़ 2 में वेठो आहे जी सर ठीकु आहे दादा हुते हाणे तव्हांखे ख़बर आहे त कराची में हिते तमामु इहे प्लाटनि में डुप्लीकेशन तमामु घणी आहे त माण्हू ॾिसी वैसी वठे हा न तूं हाणे ॾिसी वैसी वठे हा सर मां ॾाढी कोशिशि कई सनी माना फर्ज़ी हिकिड़ा माना जीअं फर्ज़ी जीअं थींदी आहे न अहिड़े तरीक़े सां कराए मां जेको न दगा कई त ॾाढो जाल साज़ियूं बहकावे में अची वियो मां सर मां
मुंहिंजी इहा ग़लती आहे, मां अज़ीम ग़लती कई आहे जेके जमा मुंहिंजी मुंहिंजी सारी ज़िंदगी जेकी हुई सर हली वई, मां मुफ़लिसी जी ज़िंदगी गुज़ारियां थो। हाणे मां एॾो मजबूर आहियां, ठीकु आहे अरसे कोठी मां दरख़्वास्त लिखी थकी पियो आहियां सर। सीएम हाउस में मोकिली अमानी दरख़्वास्त, उते हाजन भुटो हिननि जो पाण ख़ासि माण्हू वेठो आहे ऑपरेटर आहे सर, पोइ उन्हनि खे मिसाल खे ख़तमु करे छॾियो दरख़्वास्त खे सर। ठीकु आहे, असां त तकलीफ़ ॾाढी तकलीफ़ में सर। सुभाणे मां तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ ॾिसंदासीं केरु माण्हू आहिनि, पर ही चीटर अहिड़ा आरामी हूंदा आहिनि जो माण्हू खे चीट करे भॼी वेंदा आहिनि, पोइ हुनजो न पतो हूंदो आहे न अतो पतो हूंदो आहे। पर जेकॾहिं को अतो पतो आहे त पोइ हुनखे चवंदासीं, कोशिशि कंदासीं एस पी खे चवंदासीं या तुंहिंजे एस एच ओ खे चवंदासीं तोसां मदद करे। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे, वरी महिरबानी। असांखे कॉल कई, अब्दुल शकूर हुया असां सां लाइन ते मौजूदु, उन्हनि जेकी पंहिंजी प्रॉब्लम हुई असां शेयर कई आहे। पर असांखे मीरपुर ख़ासि खां कॉलर आहिनि, मोहम्मद शरीफ़ असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। मोहम्मद शरीफ़ रिंद। जी मोहम्मद शरीफ़ मां ॻाल्हायो पिया जी, नंबर नोट कराइजो अॻु में मां। जी 0333 जी 297 जी 1337। ठीकु आहे, मुंहिंजो नंबर नोट थी वियो आहे। कहिड़ी शिकायत आहे अव्हां जी? असां मीरपुर ख़ास में मीर कॉलोनी में रहूं था। मोहम्मद शरीफ़ रिंद मुंहिंजो नालो आहे जी। असांजे पाड़े में सीवरेज जो वॾो मसइलो आहे, गलियुनि जी सफ़ाई जो वॾो मसइलो आहे। कॾहिं बि TMO जे तरफ़ां को बि स्वीपर नथो अचे, को सफ़ाई नथो करे। ॿार उन्हनि खे चयोसीं, आउं पाण बैंक में ऑफिसर आहियां, पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, वेंदा आहियूं, पोइ असांखे उते कंहिं बि लिहाज़ सां असांखे को रिस्पॉन्स कोन था ॾियनि। उते जो सैनिटरी इंस्पेक्टर आहिनि उहे असांखे ॻोल्हे कोन था मिलनि, TMO मिलण लाइ तयारु कोन्हे। हाणे जॾहिं नुमाइंदा जो चूंडिजी विया आहिनि इलाइक़े जो काउंसलर, उहे चवंदा असांखे अञा अख़्तियारात कोन्हे को। असांजो इहो वॾो मसइलो आहे, किचिरो गलियुनि में मौजूदु आहे। ॻाल्हि ॿुध भाउ, इहे जेके प्राइवेट कॉलोनियूं हूंदियूं न, उहे कॉलोनी वारनि जो पंहिंजो हिकिड़ो ठहियलु हूंदो आहे सिस्टम, उहे पाण उहे गॾिजी करे स्वीपर बि रखंदा आहिनि। हिन में गवर्नमेंट में इन्वॉल्व न थींदी आहे, पर छा आहे इन्वॉल्व छो न थी? असीं म्यूनिसिपैलिटी जे हुदूद में आहियूं, मीरपुर खां सिटी जे अंदरि वेठा आहियूं। मुंहिंजो अर्ज़ु ॿुध दादा, टैक्स वठंदी आहे, प्रॉपर्टी टैक्स वठंदी आहे, उन सां गवर्नमेंट जो साईं वास्तो की कोन। भाई साहब, तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात आहे। तव्हां हिकु दफ़ो मीरपुर ख़ास में रेबिस में हिकिड़ो प्रोग्राम हो, रेबिस स्कूल में तव्हां आया हुआ, तव्हां सां मुंहिंजी मुख़्तसर टचरी थी, मूं तव्हां सां पंहिंजो इंट्रोडक्शन करायो। तव्हां पीपल्स पार्टी जो मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न, ॻाल्हि ॿुधे त मां ॿुधाईंदोमांइ न बाबा। लीगली कानून मुताबिक़ त ईअं करिणो आहे, पर छा आहे त सोसाइटियूं हिते नौसरबाज़ ठाहे करे भॼी था वञनि, न उन्हनि में कमु कराइनि था, न कुझु कराइनि था। पोइ गवर्नमेंट खे इहो प्रॉब्लम थिए थो त उतां जी सफ़ाई बि गवर्नमेंट कराए थी ऐं उतां जा मसइला जेके आहिनि गवर्नमेंट करे थी। पोइ बि असां रोड आहिनि असांजे पाड़े जा, असांजे MNA साहिब पीर आफ्ताब जिलानी उन्हनि जे तरफ़ां ठहिरायल आहिनि। अच्छा, असांजे सीवरेज जी नालियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां ठहिरायल आहिनि। जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां ठहियूं आहिनि त पोइ ॻाल्हि ॿुध भाउ, मूंखे सॼी ख़बर आहे, MNA MP ॾींदा आहिनि। बहरहाल जेका सोसाइटी ठहंदी आहे न, हुन लीगल हुनजी इहा ॻाल्हि आहे। बहरहाल सुभाणे तोसां ॻाल्हाए करे TMO खे चवंदासीं त तव्हां वटि सफ़ाई थिए। ठीकु आहे न? उहो ॿियो मसइलो आहे त असां गवर्नमेंट खे इस्तेमालु करे मीरपुर ख़ासि में सफ़ाई जो इहो त काफ़ी इशू हले पियो त सफ़ाई न आहे, सफ़ाई न आहे, सफ़ाई न आहे। ऐं हिते मां ॿुधायां त हिन वक़्तु ताईं छो न थी सघी आहे? जेकॾहिं आहे त सोसाइटियूं जेके हूंदियूं आहिनि न, उहे प्राइवेट हूंदियूं आहिनि। अच्छा, हिकिड़ा अहिड़ा नौसरबाज़ माण्हू चीटिंग करे माण्हू खां सोसाइटी ठाराए छॾींदा आहिनि। सोसाइटी मीन्स त उते सोसाइटी जा सभु शइ पाण कंदा आहिनि, गवर्नमेंट जो इहो रूल आहे। पर पोइ न कंदा आहिनि त पोइ लाज़मन MP MNA खे ॾियणो आहे। मुंहिंजे एरिया में सिंधी सोसाइटी आहे, उनखे मां रोड ठाराए ॾिना आहिनि। हे साईं सही थो चए त भई MP MNA ठाराए ॾींदा आहिनि, मां ठाराए ॾिना रोड, पर उन्हनि जो सोसाइटी वारनि जो लीगली हक़ु न आहे। लीगली हुनखे पाण सभु सफ़ाई बि कराइणी आहे, हुनजो पाणी बि पाण कसूर हिननि जो पंहिंजो ई आहे जी। इहो मतिलबु पाण कराए था सघनि, कसूर न आहे, जेके सोसाइटी जंहिं ठाही आहे न, कसूर उन्हनि जो कसूर आहे। उहो ई चवां थी त कसूर उन्हनि जो ई आहे। वीचारा उनखे गवर्नमेंट हुन सां मदद कंदी आहे, गवर्नमेंट। ठीकु आहे सर, इन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं, पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे, पर हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं।
वेलकम बैक नाज़रीन। असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं त जीअं त नाज़रीन मां अव्हांखे इहा मतिलबु गुज़ारिश कंदासीं ऐं रिक्वेस्ट इहा मुंहिंजी आहे त सर अव्हां हिन प्रोग्राम में जेको कॉल था कयो पंहिंजी परेशानी ॿुधायो था त तव्हां सर जी कॉल अटेंड कयो त तव्हांजी परेशानी हल थी सघे। ऐं सर हमेशह हर प्रोग्राम में इहो ई चवंदा आहिनि त तव्हां उन जी कॉल अटेंड कोन था कयो पिया, त इन करे अव्हांजा मसइला हल कोन था थियनि। वरी अव्हां हिन प्रोग्राम में वरी कॉल कयो था त वरी इन में बि वरी इहो ई था चओ त तव्हांजा उहे मसइला अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। त सर जो बि इहो ई चवणु आहे त उन जी कॉल अटेंड कयो त अव्हांजा मसइला हल थी सघनि, जो तव्हांखे हिन प्रोग्राम में ॿीहर कॉल करण जी ज़रूरत ई न पए, तव्हांजा मसइला हल थी वञनि। सर इहा ई ॻाल्हि आहे न जेको असां पंहिंजे नाज़रीन खे मैसेज ॾियणु चाहियूं पिया? बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे त पोइ ॾुख थींदो आहे त असां एॾी महिनत कयूं था पिया, असां ॿाहिरि खे एतिरी ख़बर कोन्हे त भई टाइम केतिरो क़ीमती हूंदो आहे हर माण्हू जो। असां पंहिंजो टाइम कढी करे साईं जन जी कोशिशि कंदा आहियूं त मसइला हल थियनि। पोइ हुननि में असां पंहिंजे ऑफिसरनि खे दॿाईंदा आहियूं, हुननि खे चवंदा आहियूं भई तूं हीअं छो था कयो, हूअं छो था कयो, सिधा थी वञो। त पोइ सर अॻु में अव्हां हुननि सां ॻाल्हाईंदा आहियो जेको मसइलो हूंदो आहे जंहिंसां हूंदो आहे, अॻु हुननि सां ॻाल्हाईंदा पोइ तव्हां नंढे कॉल कंदा त तव्हांजो मसइलो हल थी वियो आहे, या उहे कॉल अटेंड न कंदा आहिनि इन करे हुनजो मसइलो हुते ई रहिजी वेंदो आहे। अवल इन खां ॻाल्हि करे पुछंदो भई तव्हांजो मसइलो कहिड़े नमूने हल थी सघे थो। जी हा। पोइ चवंदो त इंजीनियर सां मसइलो आहे, एसडीए सां मसइलो आहे या टीएमओ सां मसइलो आहे, त हुनखे पुछंदा तव्हां होल्ड करो, तव्हां ॿी लाइन ते टीएमओ खे वठी त ताकी उहो बि ॿुधे त असां छा टीएमओ सां। हा सर कॉलर हाणे लाइन ते मौजूदु न्यास चनो घुटकी खां असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी न्यास चनो साहब अव्हांजी आवाज़ घटि पई अचे, थोरो ज़ोर सां ॻाल्हाईंदा? जी जी ऐं टीवी जो वॉल्यूम ऑफ कयो। जी 0305 जी हेलो जी जी ॿुधायो। 0305 जी 39 86 797 39 83 जी 39 86 797 797 95 795 797 अच्छा ठीकु आहे। कहिड़ी प्रॉब्लम आहे असां ॿुधाइजो। सर असांजो मसइलो इहो आहे त असां गुज़िरियल 3 सालनि खां वठी डायरेक्ट सीधा घोटकी एसपीओ सभिनी खे कर था कयूं त दुआ आहे असांजो सुठी आहे टाटा घोटकी में असांजो गैर जी नाज़रीन कॉल ड्रॉप थी वई आहे। सर हिन असां हे पंहिंजो मसइलो ॿुधाइनि पिया पर हिन जी हा कॉल ड्रॉप थी वई आहे। नंबर मिली आहे, सुभाणे हिन सां ॻाल्हाए करे कोशिशि कंदासीं हिन ग़रीब जो मसइलो हल थिए। हला ठीकु आहे। न्यास चनो साहब अव्हांजी जेके कॉल असांजे प्रोग्राम में आई अव्हांजो नंबर त नोट थी वियो, पर हाणे सर आहे न सर अव्हां सां ज़रूरु पाणी ॻाल्हाईंदा ऐं अव्हांजो मसइलो ज़रूरु ॿुधंदा। जी सर असां हिन ॻाल्हि ते ॻाल्हायूं पिया त जेके असांजो प्रोग्राम जेको पोयों गुज़िरियल प्रोग्राम हुयो उन में जेके असांजा कॉलर सां शामिलु थिया पुनू भीलो गोलारची खां ग़ुलाम शबीर बि असांखे कॉल कई, मिसिस ज़ियाउल्ला सां अव्हांजी ॻाल्हि ॿोल थी? उन सां ॻाल्हि थी मुंहिंजी मेरान शुगर मिल में जेको आहे न हुनजा रहियल आहे पैसा रहियल आहे ऐं हुन खां पोइ हुन चयो त कराची मां ईंदुसि छो जो हिन सोशल वेलफेयर सां हिन जो मसइलो रहियल आहे। अच्छा ठीकु आहे सर कॉल अची वई आहे, कॉल था वठूं। अब्दुल गफ़ार असांखे ठुल खां कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम, मां अब्दुल गफ़ार जाफ़री ठुल खां थो ॻाल्हायां। असांजी मां साईं खां पहिरियां मिलियो हुउमि। अव्हां मिली चुका आहियो सर सां? सिंध सेक्रेटरीट में मिलियो हुउमि त मसइलो इहो त असांजी नंढड़ी आहे 11 सालनि जी, हुनखे माइट ज़बरदस्ती शादी कराइणु चाहिनि था ऐं पुलिस हुननि जी फेवरेट में आहे, पुलिस हुननि जो मदद थो करे पियो। जाफ़री साहब मां एसपी खे चयो त हुयुमि तव्हां एसपी सां कोन मिलिया शायदि? साईं मां एसपी सां मिलियुमि, एसपी शिकारपुर जे जेको सीआई जो आहे जेको हिदायतुल्ला निंदवानी साहिबु, असांजा घर में गिरी करे माण्हू 2 माण्हू गुम करे छॾिया अथई ऐं सामान वग़ैरह सॼो गुम करे छॾियो अथई। सामान तुंहिंजो मसइलो आहे घरनि में गिरी करे मार कुट करे ज़बरदस्ती असांखे हिसा नंढड़ी ॼणे खे हासिलु करणु चाहे थो। हिदायतुल्ला निंदवानी एसपी सां ॻाल्हायो, हुनखे दॿ ॾियो त इहो ज़्यादती छो थो करे। अदा इहो तुंहिंजो मसइलो जेकाबाद में आहे शिकारपुर में आहे? शिकारपुर जो पुलिस तंग थो करे, मां पाण असांजो राह जेका आहे त विलेज जेकाबाद में आहे, पर जेको पुलिस असां वटि आयो आहे उहो शिकारपुर जो आयो आहे। यार पुलिस एसपी तमामु सुठो आहे शिकारपुर जो, उमर साहब ॾाढो सुठो माण्हू आहे। जेकर तूं वेंदे सुभाणे मां चवांसि थो तूं वञेसि तुंहिंजो मसइलो हल थींदो। जेकॾहिं वेंदे पहिरियों तूं जेकाबाद लाइ चयो, मां जेकाबाद वारे खे चयुमि यार तव्हां त महिरबानी, तव्हांजे जेकर असां तव्हां वटि आयासीं त मसइलो असांजो कुझु हल थी वियो। जेको सामान वग़ैरह पुलिस खणी वियो उहो वापसि मिलियो, जेको कनकपुर जो पुलिस खणी वियो किथे कश्मीर वारो, उहो तव्हांखे मिलियो न वापसि? हा सुभाणे तव्हां
हेलो नंबर ॿुधाए 0301 हा 3842 754 3642 754। ठीकु आहे दादा, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि। मां SP खे चवंदुसि तूं SP सां मिलजाए वञी। उमर साहिबु ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं असल में ॻाल्हि इहा आहे त उते वटि में आहे PI इंचार्ज हुन में हिदायतुल्ला निंदवाणी उते वटि में आहे। असां वञी न सघंदा, छो पहिरियां ई हिरासां करे असांखे माना झुकाए करे होॾां पैसा वरिता अथई, असांखे झुकाए करे पहिरियां ई मुंहिंजा ॿ ॿाहिरि हुन गुम करे छॾिया आहिनि। केरु त वेंदो न, हुन सवाइ SP वञण सां कमु कोन थींदो आहे दादा। जेकॾहिं SP ॾे को वेंदो माण्हू, हा तव्हां हुनखे सिर्फ़ु इहो पार कयो त हुननि सां इहो ज्यादती न कयो। इहो असांखे तव्हांजो या अलाह जो आसरो आहे। ॿियो हाणे प्रोग्राम ॾिसी करे असांखे ख़ुशी थी तमामु जेको आहे त मां पाण तव्हां वटि आयो हुउमि साईं, राय मलिक सां गॾु। मां पंहिंजो मुंहिंजो असर आहे कराची में, मारवी ॻोठ में। हा ठीकु आहे दादा, उहा का ॻाल्हि कोन्हे। तूं आयो हूंदे उन खां पोइ वरी हाणे बि जेकॾहिं पाण थोरी हिमत कंदे SP सां मिलंदे न कंहिं नमूने मिलेसि वञी त असां इंसाफ़ थींदो इनशा ताला। ठीकु आहे महिरबानी। मां पाण यूथ जो जेको आहे इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे मारवी ॻोठ जो साईं। ठीकु आहे दादा, ठीकु आहे, वरी महिरबानी अब्दुल गफ़ार असांखे कॉल कई। सर हे मतिलबु अवां सां मिली चुका आहिनि, इन्हनि जी प्रॉब्लम हो तव्हांखे फेस टू फेस उन्हनि ॿुधाए छॾी आहे अव्हांखे। पोइ मसइलो हिन जो हल थियो न, पुलिस खणी वई हिननि जा सामान वामान खणी वई। जी पोइ मुंहिंजी फ़ोन खां पोइ वरी हिनखे वापसि करे ॾिनो। मां जेका बि अॼु SP खे चयुमि त हिन ग़रीबनि सां इंसाफ़ कयो, नंढी छोकिरी कीअं था पढ़ाइनि। SP चयो त मां ॾे अचनि, हीअ विया कोन हूंदा, वेंदा त कमु थींदो न। हाणे चए थो मां उमर साहिबु ॾे न वेंदुसि। उमर साहिबु ॾे न वेंदो जेकॾहिं पोइ SP तमामु सुठो माण्हू आहे, उमर साहिबु आहे शिकारपुर जो। जेकॾहिं हुन ॾे न वेंदा त पोइ हाणे मसइलो कीअं हल थींदो। वरी इहे कॉल कंदासीं असां, तव्हांखे कॉल कयोसीं पर असांजो मसइलो हल कोन थियो। ठीकु आहे सर, पाण वञिणो पवंदो न हिननि खे। हा इहा ॻाल्हि त आहे, छो जो अॻिते हिननि खे बि क़दम वधाइणो पवंदो। सर असांखे कॉल आहिनि, मोहम्मद यूनिस असांखे कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी मोहम्मद यूनिस साहिबु, मां कॉल कई आहे। मां किथां पिया ॻाल्हायो? जैकबाबाद खां। ठीकु आहे, मां पंहिंजो नंबर नोट कराईंदा। 0336 83 जी 32 जी 501 जी। ठीकु आहे, अव्हांजो नंबर नोट थी वियो। प्रॉब्लम ॿुधाइजो, कहिड़ो मसइलो आहे, कहिड़ी शिकायत आहे तव्हांजी? मसइलो असांजे पाड़े में सफ़ाई न आहे सफ़ा जी। सफ़ाई जे बारे में साईं सफ़ाई साईं कराए ॾे। हिते कोई बि सफ़ाई नथो करे असांखे। किथे रहंदो आहे मोहम्मद? मां साईं लंगरमाला में रहंदो आहियां। कहिड़ो मालो? लंगरमाला। नंगरमाला कहिड़े शहर में आहे? जेकाबाद में। ठीकु आहे, ठीकु आहे दादा। सुभाणे मां चवंदुसि TMO खे या DC साहिब खे। गंदगी लगी पई आहे, का सफ़ाई न आहे, का छा न आहे, ॿार बचा निकिरनि था किरन, सफ़ाई न आहे। ठीकु आहे दादा, मां सुभाणे DC साहिब खे चवंदुसि या TMO साहिब खे, पोइ तव्हां हुन सां मिलिजो वञी, तव्हांजो हला करे कमु थी वेंदो। हा सर महिरबानी। न का ॻाल्हि कोन्हे। वरी महिरबानी मोहम्मद यूनिस असांखे कॉल कई। जैकबाबाद खां हुनजो सफ़ाई जो मसइलो हो सर। ऐं वाक़ई जिते गंदगी हूंदी आहे उते सिहत बि कोन हूंदी आहे सर। सफ़ाई त ॾिस ईमान आहे। सफ़ाई जेको आहे न, ईद जा ॾींहं अहिड़ा थिया जंहिंमें 8 ॾींहं छुटी थी। 8 ॾींहं ताईं कमु कोन थियो। सर ते हूंदनि बि माना इहो चयो वियो त जिते जिते गंद आहे, जिते पाणी बीठल आहे, बारिशां बि थियूं काफ़ी इलाइक़नि में, त चवनि पिया त न सफ़ाई जो निज़ाम खे बहितर बणाइणो आहे, त ते हूंदे बि कोन थी सघियो। रहिजी वेंदो मालो हिन जो, अलाह कंदो सुभाणे चवंदोसीं त वरी कंदा, कोशिशि कंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सर, उहो ई न, मां उहो ई त ॻाल्हि थी कयां पई अव्हां सां त सफ़ाई न आहे त ज़िंदगी बि न आहे, सिहत बि न आहे। सही ॻाल्हि। सर कश्मीर खां असांखे नबी बख़्श असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी नबी बख़्श, अवां ॻाल्हायो पिया कश्मीर खां। अवां पंहिंजो नंबर नोट कराईंदा? 0333 जी 73 जी 67 जी 858। ठीकु आहे, अव्हांजो नंबर नोट थी वियो। 67858। छा मसइलो आहे? ठीकु आहे, कहिड़ी प्रॉब्लम आहे अव्हां सां ॿुधाइजो। साईं बात इहो आहे, सिद्धार्थ साहब कश्मीर में गुज़िरियल 8-9 सालनि खां गर्ल्स डिग्री ऐं बॉइज़ कॉलेज जो कमु अधु में रहियल आहे। चाहे तव्हांखे यादि ॼाण हुजे। ॿियो त कश्मीर में ट्रामा सेंटर पीपल्स पार्टी जो वॾो कारनामो आहे। डिग्री कॉलेज, गर्ल्स कॉलेज ऐं बॉय कॉलेज कश्मीर में, पर उहे अधु में कमु उन्हनि जो रुकियल आहे। अलाए छा हिसाब किताब ख़बर नथी पए साईं। जी
इहो पीपल्स पार्टी खे डिस्क्रेडिट कयो वञे थो इन मामले में जो तव्हां पीपल्स पार्टी सां लगातार साईं जी इंस्पेक्शन टीम जा माण्हू बि आहियो मां बि पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां तव्हांखे अर्ज़ु करां थो इहो जेको असां जा ॿ मसइला आहिनि ट्रामा सेंटर कश्मीर जो कमु अधु में रहियल आहे डिग्री कॉलेज गर्ल्स ऐं बॉइज़ अधु में ई रहियल आहिनि महिरबानी करे हिननि ते जल्दी कमु करायो जीअं असांजी हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे गवर्नमेंट हिन साल कॉलेजनि ते पैसा रखिया आहिनि सुभाणे मां हिनजी ॾिसंदुसि ADP नंबर छा आहे पोइ मां तोखे फ़ोन करे ॿुधाईंदुसि त ADP नंबर हीअ आहे ऐं हेतिरा पैसा गवर्नमेंट रखिया आहिनि इनशा ताला इहे जेका कॉलेज अधु में आहिनि उहो मुकमल कराईंदासीं ऐं ट्रामा सेंटर बि तव्हां जो जेको रहियल आहे उन में बि कमु कराईंदासीं जेको रहियल आहे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे इनमें हिकिड़ी कॉम्प्लिकेशन थी आहे कॉलेज वारे मसइले में इहो ठेकेदार काफ़ी दफ़ा कंप्लीट करे एजुकेशन वर्क्स वारनि कंप्लीट करे एजुकेशन डिपार्टमेंट जे हवाले बि करे विया आहिनि जॾहिं त कमु हुते 3% थियल आहे न ईअं न हूंदो छो जो लीगली PC4 ठहंदी आहे जेका कमु मुकमल थींदो आहे बाक़ाइदे हुनजी PC4 ठहंदी आहे PC4 हिक ॿिए खे हैंडओवर थींदी आहे उहा हैंडओवर थियण खां पोइ ई जेका एडुकेशन वारा हिते ईंदा आहिनि बाक़ी ईअं गैर सरकारी तौर ते एडुकेशन वारा आया हूंदा उहो अलॻि मसइलो आहे लेकिन जॾहिं कंप्लीट थींदी आहे त कंप्लीट उनजी रिपोर्ट जेका थींदी आहे उहा PC4 थींदी आहे PC4 जेकॾहिं हुननि ठही आहे त पोइ तव्हांजो इहो मुकमल हूंदो जो PC4 न ठही आहे त पोइ ईअं मिड़े ठगी में अचनि था पिया पोइ हुनजी PC4 खां सवाइ कॾहिं कमु मुकमल कोन थींदो आहे सर जेको हे जो ॿुधाइनि पिया त गर्ल्स एंड बॉइज़ आहे जेको डिग्री कॉलेज आहे उनजो कमु जेको आहे अधु में तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे त उहो अधु में आहे जी घणनि कॉलेजनि जा कम अधु में छो जो कॉलेज जे स्कीम जेका आहे 10-12 करोड़नि जी आहे उहे उन्हनि में गवर्नमेंट रखंदी आहे 3 सालनि में त उहो मुकमल थिए पर 3 साल में छा थो थिए त कॾहिं कॾहिं वरी क़ीमतां वधी थी वञनि त पोइ उहा रिवाज में हली थी वञे हिकिड़ी बेनज़ीर शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जी पुल आहे हैदराबाद में उहा पहिरियों हुई को 7-7.5 करोड़ जी हाणे वधी वञी 28 करोड़ जी थी वई आहे त अहिड़े नमूने सां वधी वञे थी त पोइ उन में ॾाढी लंगरान थी वञे पियो कमु हिन जो बि हाणे हिन साल गवर्नमेंट इहो मुकमल इरादो कयो आहे त इहे जेके अदा स्कीमूं ठहियल आहिनि उनखे मुकमल करणु ठीकु आहे सर असां सां कॉलर लाइन ते मौजूदु आहे मिसिस शफ़क़त असांखे कॉल कई आहे कासमाबाद खां हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम मिसिस शफ़क़त मां ॻाल्हायो पिया मां पंहिंजो नंबर नोट कराईंदा अॻु में नंबर अच्छा हा तव्हांजो नंबर नोट थी वियो आहे सॉरी तव्हांजी तव्हां पंहिंजी प्रॉब्लम ॿुधायो तव्हां कहिड़ी शिकायत आहे असां अच्छा मूंखे एक्चुअली सर्जन सां इहो ॻाल्हाइणो आहे त हीउ टियों दफ़ो आउं कॉल कयां पई हिन शो में प्रोग्राम त तमामु सुठो आहे त जिन खे इहा रिक्वेस्ट आहे त सत्संग जो मसइलो असम्बली CM हाउस में आहे विज़िट कोटा जे लाइ अच्छा तव्हां टियों दफ़ो कॉल कई आहे ठीकु आहे हाणे तव्हां ईअं कयो अदी तव्हां जेकॾहिं महिरबानी करे तव्हांजी पंहिंजी आहे त पोइ तव्हां पाण अचो जेकॾहिं तव्हांजे कंहिं भाउ जी आहे त पोइ हुनखे मोकिलियो मुंहिंजे ऑफिस त मां डिसीस कोटा तव्हांखे हिन प्रोग्राम में ॿुधायमि त CM साहिबु सभु पावर ॾिना आहिनि चीफ सेक्रेटरी खे तव्हां ईंदो त चीफ सेक्रेटरी जी ऑफिस भरिसां आहे उतां वञो पंहिंजो कागज़ कढाईंदो तव्हांजो मसइलो हल थींदो अच्छा सर एक्चुअली मुंहिंजो हस्बैंड तव्हां ॾे आयो हुयो तव्हां एक्चुअली हुन ॾे CM हाउस में समरी पई आहे असांखे सिर्फ़ु समरी उतां महिरबानी करे कढाइजो हाणे साइन करे छॾियूं आहिनि अदी ॿुधो न CM साहिब सभु समरियूं कढी हाणे इहे जेके डिस्ट्रिक्ट कोटा जूं हुयूं सभु समरियूं कढी हाणे चीफ सेक्रेटरी खे मोकिलियूं आहिनि सो हाणे जेकॾहिं तव्हांजे मुड़ुस खे टाइम मिले त अचे त मां हुन ॾे मोकिलींदोमांसि हुनखे चीफ सेक्रेटरी अच्छा महिरबानी साईं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी जे असांजो इहो कमु थी वेंदो अलाह कंदो वरी महिरबानी मिसिस शफ़क़त तव्हां असांखे कॉल कई मां त नंबर नोट थी चुको आहे ऐं बल्कि मां त इहो ॿुधायो त मां 3 दफ़ा हिन प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो पर ज़रूरु बि सर तव्हांखे रेस्पॉन्स ॾिनो हूंदो ऐं थी सघे जेकी तव्हांजी प्रॉब्लम आहे तव्हां अची करे सर वटि पाण उहा प्रॉब्लम पंहिंजी सॉल्व कराए सघो था पिया वॾी महिरबानी ॿुधायमि तव्हांखे त लाड़काणे जे आई मास्तराणी ॾाढी रोए पई हिते टीचर हुई उन सां फ्रॉड थियो त हुन खां 3 लख रुपया वठी करे हुनखे अपॉइंटमेंट ॾेई छॾी 4 साल मुसलसल कमु कयो पर हाणे कोई ॿुधण वारो कोई कोन हो त हुन कंहिं ॾे अचे लीगल हो या अनलीगल हो ऑर्डर त हाणे पैसा वठी करे हुन करायो पोइ ज़ाहिर आहे ऑर्डर इलीगल ई हूंदुसि न हुनजे बावजूद बि पोइ अॼु जेकॾहिं आई पंहिंजे कंहिं गॾु कंहिंसां वठी करे आई त एतिरी हद खां वधीक रोए पियो मां चयो रो त न घटि में घटि
तो जो मसलो हल ठीक है सर कॉलर असां सलाह ते मौजूद आहिनि मोहम्मद लाइक ज़रदारी असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम मैडम मोहम्मद लाइक ज़रदारी मटियारी खां ॻाल्हायां जी मटियारी खां मां कॉल कई आहे अवां पंहिंजो नंबर नोट कराईंदो जी जी 0307 35 11 200 जी 35 11 200 जी जी मैडम ठीक है मुझे नंबर नोट थियो केड़ी प्रॉब्लम आवा जी बुधाइजो ये मैडम सायो स्कूल बस में करी बिया को गावर खान ज़रदारी जो त कोंसुलाबाद जिलो मटियारी स्कूल केरी पियो को गावर खान ये मैडम बस में करी बिया बस में अच्छा अच्छा ठीक है इन मामले में ठीक आहे ज़रदारी साहब सुभाणे तो संग ॻाल्हाईंदुसि पोइ मां डीओ साहब ॻाल्हाईंदुसि त महिरबानी साईं मुंहिंजा वञा 5-6 साल थी विया आहिनि भॼी विया स्कूल कोन मिले महिरबानी स्कूल ॿार में पोलिंग स्टेशन आहे ठीकु आहे भाउ सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि पोइ इनशा ताला कोशिशि कंदासीं त तव्हांजो स्कूल ॿीहर ठही वञे महिरबानी पारा तोड़ाए स्कूल महिरबानी ॿारनि ज़रूरत दुआ कजो पोलिंग बि आहे बंदि ठीकु आहे ठीकु सर इनके स्कूल जी ज़रूरत हुई न जो स्कूल हो लेकिन वो किरी पियो इनके ॿीहर स्कूल खपे त ज़रूरु सर तालीमी इदारो ज़रूरु ठहणु खपे जिते ॿार जेके पंहिंजी तालीम पढ़ाए सघनि पंहिंजो फ्यूचर जेको ब्राइट करे सघनि त सर असांजो इन ई ॻाल्हियुनि खे वठंदे इन्हनि मसइलनि खे ॿुधंदे असां जेको प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे त सर मां अव्हांखे महिरबानी असांजे प्रोग्राम जे लाइ टाइम कढंदा आहियो त नाज़रीन जेको असांजो प्रोग्राम आहे तव्हांजी कॉलियूं ईंदे इहो टाइम मिंट ख़तमु थी वेंदो आहे त ईंदड़ हफ़्ते वरी असां अव्हांजी कॉलियूं रिसीव करण जे लाइ इन प्रोग्राम में अव्हांजी कॉलियूं शामिलु करण लाइ ॿीहर हाज़िर थींदासीं तेसिताईं असांजे महिमान शुजा साहब खे ऐं अव्हां पंहिंजी मेज़बान फ़राख़्तियार खे ॾियो इजाज़त अल्लाह हाफ़िज़